अस्सलाम वालेकुम व्यूवर्स, असां हिन वक्त वञूं पिया पंहिंजो सांगड़ ज़िले जो हिकिड़ो रोड आहे जिते विच ते रईस रिंद साहब आहिनि, उन्हनि जी जेको आहे सो लांढी आहे उहो बि घुमंदासीं। ईअं दीदारो कंदा वञूं। अॼु असांखे जेको आहे सो ॾाढी ख़ुशी थी, संगत गॾु हुई, दोस्त गॾु आहे, भाइर गॾु आहे। असां कोशिशि कईसीं त मिड़ई थोरो रंगीनी ॾिसूं, थोरो ख़ुशियूं मल्हायूं, थोरो लुत्फ़अंदोज़ थियूं। उहे सभु नज़ारा तव्हांखे बि ॾेखारींदासीं हली करे। बाक़ी असांजे सलाम टीवी खे असांजो मीर हसन सोलंकी जो चैनल आहे सलाम टीवी, असांजो पंहिंजो चैनल आहे, उनखे सब्सक्राइब करियो ऐं लाइक करियो, शेयर करियो। इन में तव्हांखे मलाखड़ा बि ॾेखारींदासीं, सिंध जूं कचेरियूं बि ॾेखारींदासीं, जिते जिते असांजी माना ज़िंदगी असीं घुमूं फिरूं था उहो सभु इनशाला तव्हांखे हिन जा नज़ारा, हुन जा सिलसिला ज़रूरु ॾेखारींदासीं। लख लाइक लख थोरा छोकिरियूं छा इहो शायदि गुलज़ार तव्हांखे ख़बर हूंदी आहे। हलो सही आहे। पाण दिलि जा करोड़पति आहियूं साईं, माण्हू पैसे जा करोड़पति न, मां दिलि जा करोड़पति आहियूं। पाण जहिड़ी अमीरी कंहिंखे मिलंदी केवला घुमूं पंहिंजी पूरी सिंध खे ऐं पंहिंजो सिंध जूं सकाफ़तूं, सिंध जा रंग, मेला, मलाखड़ा, मुख़्तलिफ़ क़ौमनि सां दोस्तियूं, भाइपियूं, उन्हनि जी औताकनि ते वञणु, उन्हनि जो असांजी औताकनि ते अचणु, असांजो जान सिंधियुनि जो आहे इहो। तॾहिं अक्सर चवंदा आहिनि असां सिंधी सभु टन टना टन आहियूं। टन टना टन ॿई था कनि, तस्वीर, पिक्चर ऐं वीडियो। साईं कुर्ब लख लाइक लख थोरा। मर्ज़ी वारो हाणे मीर हसन जे त निकिरनि न ॿाहिरि। मज़ो आयो? हा साईं, बेहतरीन, ज़बरदस्त, तमामु सुहिणो। हिन वक़्तु मौजूदु आहियूं पंहिंजो रईस अल्ताफ़ हुसैन रिंद साहब जी औताक ते, ऐं हीअ माना लांढी वॾी मशहूरु आहे पूरे हिन सांगड़ ज़िले में। ऐं असांखे अॼु हुनजो दीदार नसीबु थियो दोस्तनि सां गॾु, संगत सां गॾु। रईस अल्ताफ़ हुसैन रिंद साहब जो फ़र्ज़ंद हूंदो आहे, उहो आहे कोन, असांजो दोस्त आहे, पर उनजे गैर मौजूदगी में असां मिड़ई पार्क वग़ैरह उहो तव्हांखे दीदार करायूं था। संगत जी दोस्त हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि, तमामु बहितरीन ऐं सुहिणी शख़्सियत जा मालिक मोहतरम जनाब गुलज़ार अली बंबरो साहब, जेका पाण दलोर मोरी सां तालुक़ु रखनि था, ऐं उन्हनि सां गॾोगॾु पाण सां गॾु मौजूदु आहिनि मोहतरम जनाब असांजा ॿ दोस्तनि, तमामु बहितरीन दोस्तनि मां हिकु दोस्त आहे, ऐं इन जो नालो मूंखे नथो अचे। नालो छा आहे भाउ जो? शोभान नालो आहे मुंहिंजे ख़्याल सां साईं जिन जो। असांजा ॿिनी प्यारा दोस्त शोभान, तमामु बहितरीन दोस्त, कॾहिं कॾहिं भोग ऐं मज़ाक हलंदो आहे। असां सां गॾु सिंध जो तमामु बहितरीन ऐं नामवर पहलवान साईं रशीद शाह। ऐं हीअ साईं तव्हांजो नालो? साईं मां अलाह खे ख़बर कोन्हे। इहो सोलंकी आहे न साईं जी, पंहिंजो इहो मीर हसन सोलंकी, मलाखड़ा टीवी वारो मीर हसन सोलंकी बि असां सां गॾु मौजूदु आहे। असां जेको तव्हांखे हीउ ॾेखारियूं था सॼो जान। मीर हसन जी साईं, पिक्चर्स असांजी कढिजे। हा साईं, साईं हिकिड़ो शेर थी वञे न। शेर कहिड़ो थिए साईं? कहिड़ो बि थिए हिकिड़ो शेर, उर्दू में चवां भला? हा भली। पीजा अय्याम की तलखी को भी हंस के नासिर, पीजा अय्याम की तलखी को भी हंस के नासिर, गम को सहने में भी कुदरत ने मज़ा रखा है। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। छो दुख खे ऐं गम खे सहण में बि जेको न अलाह साईं मज़ो रखियो आहे। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त मीर हसन ताईं हिते सलाम टीवी, जी हा, पर यादि करे सलाम टीवी खे सब्सक्राइब करणु न विसारींजो ऐं लाइक करणु बि न विसारींजो। म्यूज़िक थी वञे त कुझु ज़बरदस्त मज़ो थी वेंदो। ॿुधे पियो पंहिंजो गुलज़ार शोभान छा पियो चए? म्यूज़िक थी वञे त बहितर आहे। म्यूज़िक थी वञे, मौसीक़ी थी वञे हिते। बिल्कुलु भाई, कहिड़ी मौसीक़ी थी आहे साईं? कुझु न कुझु थियणु घुरिजे। छा ॿुधायूं? कुझु बि ॿुधायो। अच्छा अच्छा, जेको हलाए छा था बसि कोन था ॿुधायूं साईं। अच्छा, इहे वरी हाँ साईं, थी वञे कुझु न केवला हाणे छा थिए, कुझु न कुझु थी वञे। दोस्त हुई वाक़िफ़ आहिनि असां खां, ॿुधनि था, हाणे पोइ बि हिकिड़ो थी वञे। असांजी दिलि बि चवे
दिल थी चवे चवां चवां, दम दम अली अली अली, दिल थी चवे चवां चवां, दम दम अली अली अली, लख लख दफ़ा लिखा लिखा, दम दम अली अली अली, दिल थी चवे चवां चवां, दम दम अली अली अली, दिल थी चवे चवां चवां। हुते वेही ॾिसंदा हूंदा मौजूद आहियूं रईस अल्ताफ़ हुसैन रिन साहब जी लांडी ते, जो सांगड़ ज़िले जो माना हिकिड़ी नामवर शख्सियत हुआ। मरहूम अल्लाह से उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम नसीब फरमाए। अचो तव्हांखे अंदर भली दीदार करायूं लांडी जो। त असांजी सांगड़ ज़िले में तमामु बहितरीन जेको सो सीनरियूं आहिनि, तमामु बहितरीन मक़ामात आहिनि। ऐं हिकिड़ी लांडी सांगड़ ज़िले में रईस अल्ताफ़ हुसैन जी मशहूरु आहे लांडी, जेकी ईअं सम्झो ओताक आहे उन्हनि जी, फार्म हाउस आहे उन्हनि जो। ऐं हिते भुट्टो साहब बि अची चुका आहिनि। ऐं हिते माना खोड़ सारी अहिड़ी शख़्सियतूं हिते अची चुकियूं आहिनि। असां ग़रीबनि खे बि इहो शर्फ़ हासिलु थियो, असां तव्हांखे दीदार करायूं था। हली इलाही पाणी थोरो जेको सो इलाही हार्ड थधो थी वियो आहे। हिते नलको लॻल आहे, नलके मां जेको पाणी हिन में मिक्स करे रहियो आहियां। हा हाणे मुंहिंजे ख़्याल बराबरि थी वियो। ॾिस असांजा जॻह जॻह ते सांगड़ में तक़रीबन थधा नलका तव्हांखे मिलंदा, जिते तव्हां हथ मुंहुं धोई सघो था, फ्रेश थी सघो था। इहो पंहिंजो सम्झो हिकिड़ो कार्य ख़ैरु आहे। हिते जेका ज़मीनदार आहिनि उहे जॻह जॻह ते नलका हणंदा आहिनि, ताकी ग़रीब माण्हू ईंदड़ वेंदड़ जेका आहिनि उहे उन मां पाणी पीअनि गर्मी में। छो जो गर्मी में कॾहिं ज़ोर ज़्यादा हूंदो आहे त पोइ इहे नलका वॾो साथ ॾींदा आहिनि। ॿिया पाणी पीअण साईं घणे 7000 एकड़ माशाल्लाह माशाल्लाह। अॻियां साम्हूं वञी साईं खे गाॾीअ जे अॻियां बीहारे थोरी पिक्चर साईं जी जेके